घोटकी में न्याणियुनि जे क़त्ल ख़िलाफ़ JWC जो एहतजाजी मुज़ाहिरो। घोटकी में JWC जे सॾ ते फ़हमीदा लिगारी ख़ालिदा ऐं शुमैला चांडियो जे क़त्ल ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी धरणो हयो वियो। अशरफ शाह, अयाज़ लतीफ़ दायो, मियां निसार ख़वाजा, अल्लावरायो बोज़दार, साहिल काज़ी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सियासी तोड़े समाजी अॻुवाणनि, सहाफ़ियनि, सिविल सोसाइटी वॾे अंग में शिरकत कई। अॻुवाणनि चयो त सिंध में नियाणियूं गैर महफ़ूज़ आहिनि, तालीमी इदारनि जूं पॉलिसियूं ग़लति आहिनि। उन्हनि घुर कई त जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾेई नियाणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, घोटकी में नियाणियुनि जे क़त्ल ख़िलाफ़ JWC जो एहतजाजी मुज़ाहिरो।